मोज़िज़ व्यूअर अस्सलाम वालेकुम, हेलो एंड हाय। हाँ, हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंध में पीपल्स पार्टी जॾहिं बि को नओं अज़ाब लॉन्च कंदी आहे, का नई मुसीबत लॉन्च कंदी आहे, त उन में ज़िलनि जे डिप्टी कमिश्नरनि जो वॾो अहम किरदारु हूंदो आहे। ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट का बि मुसीबत ईअं लॉन्च न कंदी आहे जेसिताईं उन सां कामोरा शामिलु न हुजनि। ऐं सिंध जा सभु कामोरा एॾा त फ़रमान बरदार आहिनि पीपल्स पार्टी जे गवर्नमेंट जा, जो हू करप्शन में ज़ाहिर आहे बराबरी जो हिसो वठनि था। सिंध में डिप्टी कमिश्नर जॾहिं बि अज़ाब ईंदो आहे त हू अज़ाब जे दौरान गुम थी वेंदा आहिनि। तव्हां नोट कयो हूंदो त हू पंहिंजे ऑफ़िसुनि में मौजूदु न आहिनि हूंदा, हू पंहिंजे दफ़्तरनि जो रुख़ ई न आहिनि कंदा, छाकाणि त हू समूरो वक़्तु जेको आहे सो MNA MPAs सेनेटर्स ऐं जेके भोतार आहिनि उन्हनि जे बंगलनि ते गुज़ारींदा आहिनि। रातियुनि जूं रातियूं उन्हनि जे बंगलनि ते हूंदा आहिनि, शराबनि शबाबनि ऐं करप्शन जी गठ जोड़ हिसाब किताब ॾींहं जो निंड कंदा आहिनि, जेसिताईं उहो अज़ाब जारी व सारी रहंदो आहे। तव्हां खे यादि हूंदो त जॾहिं सैलाब आयो ऐं अॼु बि उहो सैलाब अञा बि उहो मौजूदु आहे, त हीअ डिप्टी कमिश्नर पंहिंजे ऑफ़िसुनि मां ग़ाइबु हुया। तव्हां नोट कयो हूंदो त तव्हां हिननि जे दफ़्तरनि जे ॿाहिरां धरणा हणंदा हुयो, पर हीअ उते मौजूदु न हूंदा हुया। ऐं डिप्टी कमिश्नर छाकाणि त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट कामोरे खां सवाइ त करप्शन नामुमकिन आहे, जो पैसे कागज़ पन जी फॉर्मेलिटी पूरी थींदे ई उतां गुज़रे थो। कई डिप्टी कमिश्नर कई अरबे रुपया खणी भॼी विया। जे लाड़काणे डिप्टी कमिश्नर तारिक चांडी जो मिसाल आहे, ज़िले नौशहरो फिरोज़ जो डिप्टी कमिश्नर अफ़गानी ताशफ़ीन आलम जो मिसाल मौजूदु आहे, मटियारी जो डिप्टी कमिश्नर हिसो पूरो न ॾियण ते गवर्नमेंट खे जेल में आहे। ईअं ई सिंध जा जेके डिप्टी कमिश्नर ऐं AC आहिनि, उहे करप्शन जो हिसो पूरो जो पूरो भोतारनि ते पहुचाईंदा आहिनि। पर मुसीबत जॾहिं बि ईंदी आहे त हीअ उन मुसीबत जो नोटिस न आहिनि वठंदा। ज़ाहिर आहे मुसीबत जो नोटिस गवर्नमेंट खे वठिणो हूंदो आहे वाया कामोरा, ऐं कामोरा जेके आहिनि उहे ई गवर्नमेंट जे बैड गवर्नर्स ऐं गुड गवर्नर्स जा अहम पुर्ज़ा हूंदा आहिनि, जुज़ हूंदा आहिनि, उहे ई ज़िम्मेवार हूंदा आहिनि, ऐं पोइ उहा जनरल ज़िम्मेवारी पूरी गवर्नमेंट ते लागू थींदी आहे। सिंध जे गवर्नमेंट जेका आहे पीपल्स पार्टी जी, उन जे सभिनी खातनि में हिकिड़ो वॾो बिगाड़ आहे। ज़ाहिर आहे पोस्टिंग जेका आहे उहा विकिरो थींदी आहे, अरबा करोड़ा रुपयनि जी ख़रीदो फ़रोख़्त थिए थी सीटुनि जी, त पोइ कामोरा बि पैसा कढनि था। जीअं पुलिस जो वॾो किरदारु अहम आहे, पुलिस हिन वक़्तु मुकमल तौर ते भोतारनि जी नौकर बणियल आहे, ईअं ई डिप्टी कमिश्नर बि आहिनि। पर डिप्टी कमिश्नर ओचितो नोटिस वठंदा आहिनि, इहो तव्हां नोट कयो हूंदो। करे अटे जो बहिरान हले पियो, पर डिप्टी कमिश्नर पंहिंजे ऑफ़िसुनि में मौजूदु न हुया, दफ़्तरनि में मौजूदु न हुया, डिप्टी कमिश्नर गुम हुया, ग़ाइबु हुया। पोइ मुज़ाहिरा थिया, धरणा थिया, 2 महीना माण्हू उहो अज़ाब भोगींदा रहिया, अटे जो अञा बि भोगे रहिया आहिनि, ऐं कई माण्हू बुखुनि में पाव थिया, कई मौत ऐं अजल जो शिकार बणिजी विया। पर हिननि जे कामोरनि जे कन ते जूं बि न चुरी। ही नोटिस कीअं वठंदा आहिनि? नोटिस ईअं वठंदा आहिनि जॾहिं माण्हू मरी 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 बुखुनि में पाव थी वेंदा आहिनि, थकिजी पवंदा आहिनि। असांजो माण्हू मज़ामती त रहियो कोन्हे, छाकाणि त बेनज़ीर इनकम सपोर्ट जे कार्ड जेको आहे उहो माण्हुनि जी गैरत अज़मत सॼीअ खे लोड़े बर्बादु करे छॾियो आहे। उन करे माण्हू सभु मजू बणिजी विया आहिनि, ऐं उन्हनि खे का बि इन शइ सां सरोकार न आहे त कोई इनकलाब का तब्दीली, छाकाणि त हुक्मरान बि पिननि था ऐं असांजो अवाम असीं पाण बि पिनूं था। उन करे पाण खे पिन जो टुकुर पियल आहे। उन करे असीं सम्झंदा आहियूं त बेनज़ीर इनकम वारा जेके पैसा आहिनि उहे असांजे कोई जियापे जो वॾो ज़रियो आहिनि, जेको खामख़्याली आहे। ख़ैर, हीअ कामोरा नोटिस ईअं वठंदा आहिनि डिप्टी कमिश्नर जो, गवर्नमेंट हिननि खे चवंदी आहे त हाणे तव्हां माण्हुनि खे रिलीफ जो आसिरो ॾियो, ऐं पोइ पनो कढंदा आहिनि, नोटिस वठंदा आहिनि, पोइ नोटिफिकेशन कढंदा आहिनि। हिक ई टाइम ते सॼी सिंध जा डिप्टी कमिश्नर साॻियो नोटिफिकेशन कढंदा आहिनि, जॾहिं त इहे साॻा डिप्टी कमिश्नर अज़ाब जे दौरान 2 अढाई 3 महीना पंहिंजे ऑफ़िसुनि खां ग़ाइबु हूंदा आहिनि, गुम हूंदा आहिनि। पर हीअ डिप्टी कमिश्नर जिन जो ज़मीर जेको आहे उहो हराम खाए थो, हीअ जेके हराम खोर आहिनि हिननि जी अक्सरियत वॾी हराम खोरनि जी आहे। हीअ एॾा हराम खोर आहिनि जो हीअ खिलंदा आहिनि, टहक ॾींदा आहिनि शराबनि ऐं शबाबनि जे दौरान, ऐं चवंदा आहिनि त असीं मख़लूक खे एॾो बेवकूफ़ पिया बणायूं। पोइ हीअ नोटिस वठणु शुरू कंदा आहिनि। इहो हिक ई टाइम ते नोटिस वठंदा आहिनि, सभिनी ज़िलनि जा डिप्टी कमिश्नर। तव्हां नोट कयो,
छाकाणि त इहो डिप्टी कमिश्नरनि जी इहो सॼी हिकिड़ी हिन जो इहो सेटअप ठहियलु हूंदो आहे त इन अज़ाब में बि शामिलु हूंदा आहिनि, पोइ दफ़्तरनि मां गुम हूंदा आहिनि, भोतारनि जे बंगलनि ते पटेवालियुनि जी बि वधीक हैसियत आहे, हिननि जी इहा बि हैसियत कान्हे का। पोइ ईअं माण्हुनि खे अज़ाब में मुब्तला कंदा आहिनि कामोरा, ऐं पोइ इहो नोटिस हिकु ई टाइम ते वठंदा आहिनि जो गवर्नमेंट हिननि खे चवंदी आहे त हाणे अव्हां नोटिस वठो ऐं माण्हुनि खे सहारो ॾियो, कूड़ो आसिरो ॾियो। ऐं पोइ माण्हू चवंदा आहिनि त असांजो नोटिस थियो, पोइ हीअं थियो, पोइ हूअं थियो, वाह वाह, डिप्टी कमिश्नर नोटिस कढियो ऐं पोइ वरी साफ़ ई ऐं उन्हनि जा ॿिया चमचा वाठा हणंदा आहिनि। डिप्टी कमिश्नर नोटिस वरितो, डिप्टी कमिश्नर खे सलाम आहे, डिप्टी कमिश्नर नवाब आहे, डिप्टी कमिश्नर छा करे छॾियो डिप्टी कमिश्नर, जॾहिं डिप्टी कमिश्नर सॼो वक़्तु उहो बूट चटण में पूरो हूंदा आहिनि। उन करे इहा डिप्टी कमिश्नर इहे कामोरा जेके आहिनि, इहे कामोरा हिन जेतिरो पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जवाबदार आहे सिंधी माण्हुनि जे आॾो, या जेके गुनाह पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट कया आहिनि, ओतिरा ई गुनाहनि में शामिलु जेको आहे इहे डिप्टी कमिश्नर बि अथव। इहो डिप्टी कमिश्नरनि जी हूंदी आहे पॉलिसी त ईअं ई कबो। अहिड़े हवाले सां पोइ वरी माण्हू उन्हनि खे भले भले कंदा, डिप्टी कमिश्नर पहाड़ मथे खणी छॾियो।